का मूंसे हले सादा जी मिठो न करे स्टेट ते वेठल एम्प्लॉइज अलायंस या सीनियर मेंबर साईं अशरफ बुधई साहब ऐं मुंहिंजा सभु पहिरीं कहिड़ा कहिड़ा नाला खणा ऐं पिंडाल में वेठल मुंहिंजा महबूबो मुंहिंजो बुखारी थियो त चाहियुमि त दोस्तनि खे अॼु मां बि मुबारक ॾियां। जज़्बात खां निड़ीअ में जुमिला अड़ी पिया एॾो त ख़ुशि थी वियुसि जो बेहद ख़ुशीअ मञा ज़ोर करे ख़ुशीअ जा ॻोड़ा ॻड़ी पिया। दोस्तो, तव्हां सिंध जे सभिनी मुलाज़िमनि खे बख़ूबी ॼाण हूंदी त सिंध अंदरि मुलाज़िमनि जे हक़नि जे लाइ बेताल वक़्तनि बवक़्तनि जदोजहद कनि पिया ऐं मैदान अमल हुया। हिकु इताद आल मुलाज़िम इताद एक्शन कमेटी जंहिंजी अॻुवाणी साईं अब्दुल रहीम भाव साहब जो करे जेको असांजो चेयरमैन हो ऐं अवां जो न्याज़मंद अवां जी ख़िदमत में पेश कयो ऐं मुंहिंजा ॿिया जेके मुंहिंजा कुलीग दोस्त वेठा आहिनि जंहिंमें साईं मक़सूद मैसर साहब गस्टा, साईं ज़ुल्फ़कार शाह आल पाकिस्तान लोकल फेडरेशन वर्कर फेडरेशन जो चेयरमैन जंहिं हाणे माइक ते तव्हां सभिनी जी ॾाढो ख़िताबु कयो, साईं अब्दुल रहीम भारे साहब बि ख़िताबु कयो, साईं अब्दुल रहमान शर साहब जेको पैरामेडिकल सिंध जो चेयरमैन आहे ऐं साईं आबिद चांडियो साहब, साईं मीरल खान भुरगड़ी साहब हुयो, साईं दुरानी साहब ऐं असांजो कामरेड मोहम्मद अली गांगुरो साहब जेको सेवा सिंध जो सदर आहे ऐं रायब समेजो साहब जेको मेरान लेबर फेडरेशन जो सदर आहे, साईं शाह अली शाह रज़ा साहब जेको नॉन टीचिंग कॉलेज साइड जो सदर आहे, साईं फराद अली साकी साहब जेको लोअर स्टाफ जो सदर आहे, साईं शमरदीन सोहू साहब मेरान टीचर एसोसिएशन जो सदर आहे। अॼोको ऐं साईं शहरयार साहब यंग टीचर्स अलायंस जो अॻुवाण आहे। अॼोकी हीअ जेका वेहक आहे हीअ साईं बुधई साहब पंहिंजनि दोस्तनि सां सलाह मसलत कयूं। मुंहिंजी हिकिड़ी पंहिंजी तबियत रही आहे त जेको शरई हूंदी आहे त जेको कमु कयो उहो मशवरे सां कयो, उहो सलाह सां कयो। साईं बुधई साहब असांजे विच में ॻाल्हियुनि जी शुरूआति थी एताद खे हिकु कजे, मां चयो त इहा बि असांजे दिलि वटि खणी ॻाल्हि कई आहे ऐं एताद हिकु थियणु घुरिजे मुलाज़िम जे वसी तर मुफ़ाद जे ख़ातिर। जेके मां नाला खयां इन में को बि अहिड़ो नालो न आहे जंहिंखे मां एतमाद न वरितो हुजे ऐं सभिनी दोस्तनि खे वक़्तनि बवक़्तनि एतमाद वरितो आहे ऐं सभु दोस्त असां सां इन शइ ते मुतफ़िक़ थिया आहिनि त आल सिंध मुलाज़िम इत्तेहाद एक्शन कमेटी ऐं एम्प्लॉइज अलायंस सिंध पाण में गॾिजी करे मुलाज़िमनि जे मसइलनि खे हल करण जे लाइ जदोजहद कनि। असां बार बार इहा ॻाल्हि वाज़िह कंदा रहिया आहियूं त मुलाज़िमनि जे वसी तर मुफ़ादनि जे लाइ असां पंहिंजूं अनाऊं फना करण जे लाइ तयारु आहियूं। असां उहो बुखारी चयो न साईं मोहम्मद अली गांगुरो साहब शहर तोखे बि इलाही यादि आहिनि पर बुखारीअ जा चओसि ॿ किताब लहर दरिया ऐं सोचूं हुणका वाका मूंखे बर्ज़ बर्ज़ यादि हुया। न ओधम जो उल्को साईं मीरन न ओधम जो उल्को न कुर्सीअ जो टस्को सिधो ते ॾींहं था सियाणा न आहियूं वक़्तु न काणे ॿियनि खे न विकबो न धिकबो खिलाणा न आहियूं। असां ओधम जी लालच मची करे कुर्सीअ जी लालच मची करे मुलाज़िमनि जे नुक़सान करण जो कॾहिं सोचियो ई कोन्हे को। हा, ग़लति फहमियूं धीउ पुट जे विच में पैदा थी थियूं वञनि, ॿिनि भाउरनि जे विच में पैदा थी थियूं वञनि, गॾु के ॿ साओ पिया आहिनि त उहे बि जॾहिं लुॾनि था उन्हनि में खड़को पैदा थो थिए। जेके असां में ग़लति फहमियूं हुयूं, जेके असां में दूरियूं हुयूं, उन्हनि सभिनी इख़्तिलाफ़नि खे, सभिनी दूरियुनि खे, सभिनी ग़लति फहमियुनि खे अॼु ये जेको घर में नारो थो वञे उन जे हवाले करे सघे। असां सभु गॾिजी करे
सिंध एम्प्लॉइज अलायंस जे प्लेटफॉर्म तां जंहिंजो चेयरमैन मुंहिंजो भाउ मुंहिंजो पाड़ेसरी साईं हाजी अशरफ हास्कली साहिबु आहे ऐं हुन सां गॾु कमु करण जो असां सभिनी वाइदो ऐं वचन कयो आहे। मुंहिंजे लाइ फेसबुक ते मुख़्तलिफ़ ॻाल्हियूं आहिनि। दोस्तनि चयो त सिकंदर जतोई सेक्रेटरी जनरल जी पोस्ट ते वञे, ख़ुदा गवाह हुई कॾहिं बि न। मुंहिंजी पंहिंजी तबियत रही आहे त पेटीएम जो इजलास हुजे, मुलाज़िमनि जो इजलास हुजे, बाबा इज़त जेके मिले थी पेटीएम जे तरफ़ खां असांखे इज़त मिली ऐं जेके 12-13 तंज़ीमूं दोस्त गॾु हुयासीं इन जे तुफ़ील जी इज़त मिले। जेकॾहिं इहे मूंसां गॾु न हुजनि हा त थी सघे थो साईं अशरफ ॿुधई वारा अॼु मूंसां ॻाल्हाइण गवारा न कंदा। मूंसां दोस्त गॾु हुया तंहिंजे करे जॾहिं कंहिं दोस्तनि जी महफ़िल में वेहिजे, जॾहिं पंहिंजे महबूबनि जी महफ़िल में वेहिजे, जॾहिं पंहिंजी पिणनि जी सोबत में वेहिजे, जितां माण्हू खे हद खां वधीक इज़तूं मिलनि, मान मिले, मर्तबो मिले, उते माण्हू ॻाल्हि करे त सिधी करे साफ़ अची करे मां इहा ॻाल्हि कर बार बार थो चवां त मां कॾहिं बि कंहिं दोस्त खां, कंहिं भाउ खां, कंहिं पीढ़ीअ खां, कंहिं पंहिंजे महबूब खां उहिदे जी कॾहिं बि घुर कोन्हे कई। उहिदा त बाबा असांखे 31 साल थियो आहे तंज़ीमुनि में कमु कंदे, उहिदा त असां पाण ठाहींदा। जॾहिं मुल्क जी मुलाज़िम तंज़ीमुनि जो इतिहाद पियो थिए, पंजाब जूं 9 तंज़ीमूं जेके प्राइमरी साइड जूं हुयूं, ऑल सिंध ऑल जेको सो गवर्नमेंट पंजाब टीचर्स एसोसिएशन, हिकु तंज़ीम जा 9 सदर हुया ऐं मां पाकिस्तान जो जनरल सेक्रेटरी हुयुसि। इजलास हलाइणो पियो आज़ाद कश्मीर में हिकु तंज़ीम जा 3 सदर आहे। हिकिड़े खे सिविल कोर्ट जो फ़ैसिलो हो, हिकिड़े खे सीशल कोर्ट जो फ़ैसिलो हुयो, हिकिड़े खे उतां जी इलेक्शन कमेटी जो फ़ैसिलो हो। साहिब हो पियो चए त मां उहिदेदार आहियां, हो पियो चवे त मां उहिदेदार आहियां। दोस्तनि चयो त हाणे कमु कीअं थींदो, जनरल सेक्रेटरी बि तूं कार्रवाई तो फैलाइणी आहे। मां चयो बाबा इख़्तिलाफ़ पंहिंजनि इदारनि अंदरि, पंहिंजनि तंज़ीमुनि अंदरि, पंहिंजे सूबे अंदरि, पंहिंजे फोरमनि अंदरि भले हुजे, पर हिते जेको इत्तेहाद थो जुड़े इन में जेके बि तव्हां दोस्त आहियो, पंजाब जे 9 तंज़ीमुनि जा सदर आहियो, 9 ई असांजा मेंबर आहियो। आज़ाद कश्मीर जे 3 तंज़ीमुनि जा सदर आहियो, आज़ाद कश्मीर जे 3 तंज़ीमुनि जे सदर वधि झेड़ो। हिक जो नालो सैयद नज़ीर शाह, ॿिए जो नालो सरदार आरिफ शाही, उहे ॿई रिटायर करे विया आहिनि। उन्हनि जी वठोटाई असां उहिदेदार आहियूं। मां उनखे हथ ॿधी चयो त बाबा तव्हां ॿई असां वटि उहिदेदार आहियो। पोइ असां उते छा कयोसीं, हर हिकु इत्तेहाद जी पंहिंजी पंहिंजी फॉर्मेशन आहे। मां दोस्तनि खे चयो त टी ब्रेक था कयूं, 10 मिंट जो टी ब्रेक कयोसीं। उन टी ब्रेक में मां 22 उहिदा ठाहियासीं। 22 उहिदा ठाहे हर हिकु तंज़ीम खे असां ॾेई करे राज़ी कयोसीं। मुल्की सतह ते असां वॾो एहतिजाज कयोसीं। असां डी चौक ते धरणो हणी वेही रहियासीं। उहो हुकूमत में मियां नवाज़ शरीफ़ जी हुई। इसाक डार असां सां फोन ते ॻाल्हायो, हुनजे पीए ते असां सां फोन ते ॻाल्हायो। वफ़ाक़ी सेक्रेटरी मसूद रहमान साहिब हुन बि असां सां उते ॻाल्हायो। चवण जो मक़सदु आहे त असां खोड़ सालनि इतालनि में रहिया आहियूं, असांखे उहिदे जी का बि ज़रूरत कान्हे का। जेकॾहिं फेसबुक जे ज़रिए असां दोस्तनि में के ग़लति फ़हमियूं पैदा थियूं, के नाराज़गियूं हुयूं, त अॼु खां पोइ उहे सभु ख़तमु, सभु हिक ॿिए जे लाइ लाइक़ु एतिराम आहिनि। साईं अशरफ ॿुधई साहिबु पुराणो माण्हू आहे, सीनियर माण्हू आहे। साईं ॿुधाए थो त 2001 खां वठी साईं उन वक़्तु यूनिट जो सदर हो, साईं कंहिं ॿिए खां ॿुधायो, साईं इंतज़ार शलीगिरी सिंध जो सदर हो, इत्तेहाद जुड़ियो। साईं उन खां वठी हिन अलायंस जी फॉर्मेशन में रहंदो थो वञे ऐं ॾाहो माण्हू आहे। असां बि साईं खे जेके गुज़ारिशूं कयूंसीं उहे बि साईं ख़राब दिली सां क़बूल कयूं। साईं चयो त साईं अशरफ ख़ासि के खां सवाइ उहो चेयरमैन आहे। ॿी जेके बि तंज़ीमूं आहिनि, भले आपका जा 6 ग्रुप हुजनि, पेटीएल बदल दोस्तनि जा नज़रियात इख़्तिलाफ़ हुजनि, तो जुदा जुदा वेठा हुजनि, मक़सूद मैसर जा इख़्तिलाफ़ हुजनि, जुदा जुदा वेठा हुजनि। साईं हाजी अशरफ ख़ासि के खां सवाइ टोटल पाण में बराबरि आहियूं, कंहिंजी बि का हैसियत वधीक कान्हे का। दे आर ऑल इक्वल। ऐं इन प्रार्थना खे असां मान ॾींदे जेको ऑल सिंध एम्प्लॉय, ऑल सिंध मुलाज़िम इत्तेहाद
एक्शन कमेटी हुई अॼु हुनखे ख़तमु करण जो ऐलान था कयूं। एम्प्लॉइज अलायंस जे क़यादत सां दोस्तनि सां कुल्हे में मिलाए गॾिजी हलण जो वचन था कयूं। नतीजो थियो न साईं मोहम्मद अली कि केॾो पको वेसा हुआ हली ईंदो हो त कुझु आउं बि अॻु भरो थियां। असां जेके ॿई अलायंस जा दोस्त हुयासीं ॿिन्ही खे मुलाज़िमनि सां हद खां वधीक मोहबत आहे ऐं जेके मुलाज़िम आहिनि जेके तंज़ीमुनि जा अॻुवान आहिनि उन जा जेके मेंबर आहिनि उन जा जेके वर्कर आहिनि हर को पंहिंजे वर्कर सां हर को पंहिंजे मेंबर सां एतिरी मोहबत थो करे जेतिरो पंहिंजी औलाद सां मोहबत थो करे। को वालिदैन चाहींदो छा त मुंहिंजे औलाद खे को नुक़सानु पहुचे या उनजो को मसइलो हल न थिए। हा महलनि में ॻोठनि में ग़लतफ़हमियुनि ते इख़्तिलाफ़ थियनि था ऐं मूं समेत आल सिंध मुलाज़िम इत्तेहाद में शामिल 14 तंज़ीमूं ऐं आल सिंध एम्प्लॉइज अलायंस में शामिल 8-9 तंज़ीमूं सभिनी तंज़ीमुनि जे क़ाइदनि जी इहा दिली ख़्वाहिश हुई त ॿ इत्तेहाद ख़तमु थिए हिकु इत्तेहाद थिए ऐं सिंध जे मुलाज़िमनि जी बि इहा दिली ख़्वाहिश हुई। अॼु हीउ जेको फ़ैसिलो असां ॿिन्ही अलायंस जे नुमाइंदनि गॾिजी कयो आहे सिंध ऐं पाकिस्तान जे फसी मुलाज़िमनि जे फसी त मुखालिफ़ खे साम्हूं रखी कयो आहे ऐं फ़ैसिलो खणणु थियो आहे। हाणे मां सरकार खे ॿुधाइण थो घुरां त सरकार कन खोले ॿुधी छॾे त जेको बि सिंध जो मुलाज़िम पहिरें ग्रेड खां वठी 22 ग्रेड ताईं आहे सभु आल सिंध एम्प्लॉइज अलायंस जे प्लेटफॉर्म ते मुतहदा ऐं जेका तहरीक हलंदी हुकुमरान जी वायु बदाल करे छॾी। जेको हिन खां पोइ जेके स्टेप थींदा वर्कर कन्वेंशन जा स्टेप थींदा ज़रूर इदारनि में वेहंदासीं दोस्तनि खे तजवीज़ूं ॾींदासीं वर्कर कन्वेंशन खां पोइ कहिड़ो स्टेप थिए थो उहे जेके इवेंट थींदा उहे इमारती वारी तहरीक जा ॾेख ॾींदा ऐं सरकार मजबूर थींदी असां सां ॻाल्हाइण जे लाइ। असां पंहिंजे तरफ़ां जेको 4 टॉप डिमांड जोड़ियोसीं असां कोशिशि करे उहो पंहिंजो 4 टॉप डिमांड बिलावल भुट्टो ज़रदारी ताईं हथनि में पहुचायो उन असांजो पढ़ियो आहे ऐं उन्हनि जे नुमाइंदे रुखसाना बंगश जेका सदर जी तर्जुमान आहे उन ताईं मां पहुचायो आहे ऐं उन सां मुंहिंजी फ़ोन ते ॻाल्हि थी आहे। वज़ीर आज़म जो जेको जुनेद साहिबु आहे ऐं बिलावल साहिब जो उन ताईं बि पहुचायो आहे ऐं उतां मूंसां उन्हनि जो जन्नत हुसैन PSO उन मूंखे फ़ोन कई। उन मूंखे चयो त तव्हांजो चेयरमैन सां मीटिंग कराइजे त कहिड़ी जाइ ते कराइजे किथे तव्हांखे सहूलियत हूंदी। मां चयो लंडन खां सवाइ बि जहिड़ी जाइ ते कराए वठंदासीं। लंडन खां सवाइ चौधरी मंज़ूर जेको लेबर पाकिस्तान लेबर विंग जो पाकिस्तान जो सदर आहे चई वफ़ाक़ी बजट ते पहिरीं कूक कई त इहे वफ़ाक़ी जेका बजट आहे इहा अवाम दुश्मन ऐं मुल्क दुश्मन बजट आहे जे ख़िलाफ़ असां एहतिजाज कंदासीं। मां पंहिंजो 4 टॉप डिमांड उन ताईं पहुचायो आहे ऐं चौधरी मंज़ूर ऐं मुंहिंजे विच में 8-9 दफ़ा तफ़सीली जेको आहे उन ते ॻाल्हि ॿोली थी आहे ऐं उन्हनि उन ताईं पहुचायो आहे। असांजी कोशिशि हले थी त जेके असांजे मुलाज़िमनि जा मसइला आहिनि उहे असां मसइला हल करायूं। अवां दोस्तनि जी वॾी महिरबानी जेके मूंसां आल सिंध मुलाज़िम इत्तेहाद में तंज़ीमूं गॾु हुयूं। मां नाज़ुक ते नंढे भाउ ते उन्हनि एतमाद करे ख़ुदि बि तयारु कयो त तव्हां भले दोस्तनि सां ॻाल्हायो ऐं जेके दोस्त न हुया ऐं उन्हनि वीडियो कॉल ज़रिए फ़ोन कॉल ज़रिए ख़िताब बि कयो अख़्तियार बि ॾिना। इहे अवां दोस्तनि जा वॾा वड़ अवांजा वॾा अहसान अवांजी वॾी महिरबानी अवांजा ग़ुरबत जेके मां मरण घड़ीअ ताईं दोस्तनि जा लाइ मां कोशिशि कई त दोस्तनि जेके मूंखे अख़्तियार ॾिना त मां उन एतमाद खे ठेस न पहुचायां। मां कोशिशि कई त दोस्तनि जेके मूंखे अख़्तियार ॾिना त मां उन एतमाद ते पूरो लाहियां। जेकॾहिं सिकंदर जेको अकेलो फ़ैसिलो करे आहे त गुलाम रसूल महल साहिब असां गॾिजी वेही करे करे पिया सघूं जहिड़ो कोन हाजी साहिब सां गॾिजी वेही करे पिया सघूं पर जेके असां सां इत्तेहाद में शामिल तंज़ीमूं हुयूं
असां सभिनी खे एतमाद में वठी करे ही पायदार फ़ैसिलो कयो आहे जेको मुलाज़िमनि जे हक़नि जे लाइ जेका जदोजहद हलंदी उहा इंशाअल्लाह ताला ज़ोरदार जदोजहद हलंदी ऐं तव्हां पक सम्झो त अलायंस में जेके बि अलायंस जे चेयरमैन समेत जेके बि मेंबर आहियूं सरकार खां इहे ठके ठोके मसइला हल कराईंदा बुखारी हिन फैसले सां इजाज़त वठंदुसि त जे वधणु चाहियो ॾह ॾाका थी वञो जे पुछणु चाहियो थदनि सां हलंदो वाका थी वञो वक़्त जी रफ़्तार आहे तेज़ यारो तेज़ थियो मुंहिंजो मतिलबु आहे बिल्कुलु जल्द फटाका थी वञो महिरबानी साईं सिकंदर जतोई साहब ऐं हाणे अची विया उहे लम्हा जंहिंखे समूरी सिंध जो इंतज़ारु हो त उहे लफ़्ज़ ॿुधूं जेको सिंध जा हर मुलाज़िम इंतज़ारु पियो करे ऐं अॼोकी असांजी हिन सॼे प्रोग्राम जी लाइव कवरेज जेको आहे साईं ज़ाहिर भट्टी साहब करे पियो असांजो इहा आवाज़ समूरे सिंध में केतिरनि चैनल जे ज़रिए